अॻूणी वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो क़त्ल केस की अपील 5.5 सालनि खां पोइ ॿुधणी लाइ मुक़ररु कई वई आहे। चीफ जस्टिस लाहौर हाई कोर्ट जस्टिस सदाकत अली खान ऐं जस्टिस मिर्ज़ा वकास रऊफ़ ते ॿधल स्पेशल डिवीज़न बेंच जोड़ी ख़ुसूसी बेंच उन केस सां लाॻापियल 8 अपीलुनि ते ख़मीस 9 फ़रवरी ते ॿुधणी कंदी। आसिफ ज़रदारी समेत 5 जवाबदारनि मरहूम जनरल रिटायर्ड परवेज़ मुशर्रफ ऐं सज़ा याफ़्ता पुलिस ऑफिसरनि खे नोटिस जारी कया विया आहिनि। परवेज़ मुशर्रफ जे फ़ौत थियण खां पोइ संदसि ख़िलाफ़ अपील ख़ारिज थियण जो इम्कान आहे। परवेज़ मुशर्रफ उन केस में जवाबदार आहे ऐं संदसि मुस्तक़िल गिरफ़्तारी वारंट जारी आहे। केस में 3 जवाबदार एतज़ाज़, शेर ज़मान ऐं हसनैन पेश थींदा, जॾहिं त हिकु जवाबदार अब्दुल रशीद अञा ताईं अडियाला जेल में क़ैद आहे ऐं 5 जवाबदार रफ़ाक़त गुम आहे। 2 पुलिस ऑफिसर सऊद अज़ीज़ ऐं खुरम शहज़ाद ज़मानत ते आहिनि। ॿिन्ही खे 17 साल क़ैद ऐं 10 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई।